पाकिस्तान T20 वर्ल्ड कप में शिरकत कंदो पर भारत खिलाफ न खेॾंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जे विच में मुलाक़ात खां पोइ फ़ैसिलो। हुकूमत जो चवणु आहे त क़ौमी टीम 15 फ़रवरी ते पाकिस्तान ऐं भारत विच में रिथियल मैच न खेॾंदी। पाकिस्तान आख़िरी T20 मैच में ऑस्ट्रेलिया के गरे मार्जिन तां शिकस्त ॾे मैचिस ते बदल सीरीज़ पंहिंजे नाव करे वरिती। लाहौर जे कज़ाफ़ी स्टेडियम में खेॾियल मैच में क़ौमी टीम पहिरियां बैटिंग कंदे कैंगरूज़ खे 208 रन्स जो हदफ़ ॾिनो। साइम अयूब ऐं बाबर आज़म जूं 50यूं। जवाबी बैटिंग कंदे कैंगरूज़ जी समूरी टीम 96 रन्स ते आउट थी वई। मोहम्मद नवाज़ जी शानदार बॉलिंग 18 रन्स ॾेई 5 रांदीगर आउट कयईं। शाहीन आफ़रीदी 2, इब्रार अहमद ऐं नसीम शाह 1-1 विकेट वरिती। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर पारां ऑपरेशन दौरान 145 दहशतगर्द मारण जी दावा। बलूचिस्तान में दहशतगर्दनि सां मुक़ाबले में 17 सिक्योरिटी एहलकार शहीद थिया। भारत जे इशारे ते बलोचनि जे रथ खे ॿारण तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। दहशतगर्द बंदूक ज़रिए पंहिंजो नज़रियो मढ़णु चाहिनि था। पाकिस्तान खे गैर मुस्तक़िम कंदड़ अंसर मक़सदनि में कामयाब न थींदा। धरती जो 1 इंच बि न ॾींदासीं। हज़ारे सालनि ते विढ़ण जे लाइ तयार आहियूं। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शहरनि जे जानी नुक़सान खां बचण जे लाइ मुहतात अंदाज़ में ऑपरेशन कयो वियो। तशदुद जे वाक़िअनि खे महरूमी सां जोड़ण जो को बि जवाज़ न आहे। बलूचिस्तान में रियासत तरफ़ां करे ताक़त जो इस्तेमालु न कयो वियो। दहशतगर्दी जो मक़सदु पाकिस्तान जे ख़िते में अहमियत घटाइणु आहे। जवाननि जो रथ सस्तो न आहे। दहशतगर्दनि खे चूंडे चूंडे मारींदासीं। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी ऐं कोर कमांडर बलूचिस्तान पारां CMH कोयटा जो दौरो। ज़ख़्मी पुलिस एहलकारनि जी अयादत। घरू वज़ीर पारां ज़ख़्मी एहलकारनि जी वाखाण। चवण एहलकारनि दहशतगर्द हमलनि जो शींह जियां मुक़ाबिलो करे हमला नाकाम बणाया। बलूचिस्तान में अदम इस्तेहकाम पैदा करण जी साज़िश खे नाकाम बणाइण ते एहलकारनि खे सलाम पेश करण हो। बलूचिस्तान में दहशतगर्दी पुठियां भारत जो हथ आहे। पाबंदी मड़ियल BLA भारत जी प्रॉक्सी आहे। BLA सिर्फ़ पाकिस्तान न पर आलमी सतह ते बि पाबंदी मड़ियल तंज़ीम आहे। अक्सर गुम थियल माण्हू BLA जा मेंबर आहिनि। दहशतगर्द पाकिस्तान में बदमनी चाहिनि था। दहशतगर्द शहरी हदफ़नि खे निशानो बणाइनि पिया। गिरफ़्तार दहशतगर्दनि जा बयान भारत तरफ़ इशारो कनि था। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं गुम थियल माण्हुनि जा वारिस अलाउंस बि वठनि पिया। दहशतगर्दनि जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो त भारत खे हक़ जी जंग में पंहिंजी शिकस्त ते तकलीफ़ आहे। बलूचिस्तान में भारतीय फितने तरफ़ां बुज़दिलाणो हमलो कयो वियो। ख़ारजी फितने जे पुठभराई भारत में थी आहे। FC हेडक्वार्टर पेशावर ख़ुदकुश धमाकनि जी जांच में अॻुभराई जांच अफ़्तारनि मौजूदु। FC हेडक्वार्टर ते हमलो कंदड़ आबखाज़ी व ॿारनि जी सहूलियतुनि जो तालुक़ बि अफ़गानिस्तान सां आहे। ख़ुदकुश धमाकनि जी रिथाबंदी अफ़गानिस्तान में थी। वाक़िए बाबति अहम गिरफ़्तारियूं बि कयूं वयूं। गुज़िरियल साल 24 नवंबर ते FC हेडक्वार्टर ते हमले में FC जा 3 जवान शहीद ऐं 5 ज़ख़्मी थिया। अमरीकी सफ़ीर नेटली बेकर पारां बलूचिस्तान में दहशतगर्द हमले जी मज़म्मत। संसद BLA अमरीका पारां नामज़द कयल वॾी दहशतगर्द तंज़ीम आहे। अमरीका अमन इस्तेहकाम खे यकीनी बणाइण जे लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि में साबित क़दम साथ थी आहे। असां ॾुखे वक़्त में पाकिस्तान सां गॾु आहियूं। तकड़ कावड़िया तासुब में कयल फ़ैसिला न रुगो मुल्की कानून पर इस्लामी उसूलनि जे बि मुनाफ़ी आहिनि। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस मोहम्मद अली मज़हर अॻूणे वज़ीर आज़म नशीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी भाई ख़िलाफ़ सदारती रेफरेंस ते तफ़सीली नोट जारी करे छॾियो। 24 सफ़र ते ॿधल नोट में जस्टिस मोहम्मद अली मज़हर अॻूणे चीफ जस्टिस नसीम हसन शाह जी माज़ी में ॾिनल इंटरव्यू जो हवालो ॾिनो ऐं चयो त जस्टिस नसीम पाण एतिराफ़ कयो हो त भुट्टो केस जो फ़ैसिलो दॿाउ तहत ॾिनो वियो। अॻूणे चीफ जस्टिस जो एतिराफ़ शक जी का बि गुंजाइश नथो छॾे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे भाई जी सज़ा अदालती क़त्ल हो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर ऑब्ज़र्वेशन ॾिनी त भुट्टो केस ॿुधणी दौरान जज मुबैना तौर ते अपील जे ॿुधणी दौरान कावड़ में हो, जंहिंसां आज़ादाने ज़हन सां फ़ैसिले जो इम्कान ख़तमु थी वियो।
जस्टिस मोहम्मद अली मज़हर जी सदा ते रेफरेंस ते राय सां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे क़त्ल जे तारीख़ जो रुख़ दुरुस्त थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट वाज़े कयो त शहीद भुट्टो जो ट्रायल मुनसिफ़ाणे ट्रायल जे मयारनि जे ख़िलाफ़ हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी तर्जुमान शाज़िया मरीजो जस्टिस मोहम्मद अली मज़हर जी राय ते रद्दमल चयाईं पीपल्स पार्टी शुरू खां ई मौक़िफ़ इख्तियार कंदी आई आहे त शहीद भुट्टो जो क़त्ल अदालती क़त्ल हो। एक आमिर पंहिंजी ज़ाती ज़िद ऐं इक़्तिदार जी हवस में अवाम जे महबूब अॻवान खे तख़्ते ते लटकायो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां भुट्टो ख़ानदान ऐं उन्हनि सां क़ीदत रखंदड़नि खे इंसाफ़ मिलियो। वर्ल्ड बैंक जो सदर अजय बंगा अहम दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। ज़रियनि मूजिब आलमी बैंक जो सदर अजय बंगा 4 फरवरी ताईं पाकिस्तान में क़याम कंदो ऐं आला सरकारी अख़्तियारियुनि सां मुलाक़ात कंदो। दौरे दौरान मुआशी सुधारनि, भारत सां जारी आबी तकरार ते ॻाल्हि ॿोल्हि जो इम्कान। ऑस्ट्रेलिया पर अफगानिस्तान में पंहिंजो सफ़ारतखानो बंदि करण जो ऐलान। ऑस्ट्रेलिया जे पटी खाते जो चवणु आहे त अफगान सफ़ारतखानो जून 2026 खां पोइ पंहिंजूं सरगर्मियूं बंदि करे छॾींदो। तालिबान पारां मुक़ररु कयल सफ़ारतकार ऐं एज़ाज़ी काउंसिलनि समेत कंहिं बि नुमाइंदे खे क़बूल न कयो वेंदो। ऑस्ट्रेलवी मैगज़ीन मूजिब ऑस्ट्रेलिया जी हुकूमत तालिबान रजीम खे अफ़गान अवाम जे जाइज़ नुमाइंदे तौरु तस्लीम करण खां इनकार करे छॾियो। ईरानी सुप्रीम लीडर जे सलाहकार अली लाजवानी जो चवणु आहे त अमरीका सां ॻाल्हियुनि जे लाइ फ्रेमवर्क ते कमु थी रहियो आहे। हथ टोकी मीडिया ज़रिए जंग जो माहौल पैदा कयो पियो वञे। जंगी माहौल जो उबतड़ ॻाल्हियुनि जे लाइ हिकु फ्रेमवर्क ठाहिण जो अमल जारी आहे। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई केतिरनि ई हफ़्तनि खां पोइ मंज़र ते अची वियो। ईरानी इनक़लाब जी 47 सालगिरह जे मौक़े ते आयतुल्ला ख़ुमैनी जे इनक़लाब जे बानी आयतुल्ला ख़ुमैनी जे मज़ार ते हाज़िरी मिली। कश्मीर में 26 धाड़ेल हथियार पिटा करे पुलिस वटि पेश थिया। घरू वज़ीर ज़िया सिलेंडर चयो त कश्मीर में 26 ॾोहारियुनि हथियार पिटा कया। काल सखर में 12 ॾोहारी पाण खे कानून हवाले करे चुका। कचे में रियासती रिट मज़बूत आहे। ॾोहारी अंसर दबाव ऐं ख़ौफ़ में आहिनि। अमन जो मुकमल क़याम ताईं ऑपरेशन जारी रहंदो। सीनियर वज़ीर शर्जील नामेमर जी हिदायत ते लाड़काने अंदर क़ाइम गैर क़ानूनी बस स्टैंड ऐं बुकिंग पॉइंट शहर खां ॿाहिरि मुंतक़िल। सिंध असेंबली में मामले जी निशानदेही खां पोइ फौरी तौर कार्रवाई कई वेई। सूबाई वज़ीर मामले खे नज़र में रखंदे लाॻापियल अख़्तियारियुनि खे तुर्त कार्रवाई जूं हिदायतूं जारी कयूं। ज़िले इंतिज़ामिया ऐं DRTA गॾियल कार्रवाई कंदे शहर अंदरि मौजूदु गैर क़ानूनी बस स्टैंड ऐं बुकिंग पॉइंट्स खे हटाए शहर खां ॿाहिरि मुंतक़िल कयो। शर्जील मेमन चयो त शहरनि खे सहूलियतूं फ़राहम करणु ऐं ट्रैफ़िक जी रवानी खे यकीनी बणाइणु हुकूमत जी अवली तरजीह आहे। उडेरोलाल ऐं पीरकोट में उड़ी 2 ॿारनि जी हयाती तस्वीर वरिती। उडेरोलाल भरिसां ॻोठ सावण हाजियाणो में उड़ी जी वबा ते ज़ाब्तो न थी सघियो। 8 महीननि जी हलीमा दी आमिर उड़ी सबबि फौत थी वई। फौती ॿारनि जो छत थी वियो। पीरकोट में उड़ी में वरितल ॿारो उज़ैर पुट मोहम्मद अली हयाती विञाए वेठो। हिंगरी तालके में 5 ॾींहंनि अंदरि फौती ॿार खां 3 थी वियो।